जी दोस्तों ये असां खान पतिया रोड मौजूद आहियूं जिते तव्हांखे पाउडर ॾेखारियूं था पिया। सर जी ये हलाल शे आहे। ये हलाल ये हलाल जो लोग ये अच्छा हलाल जे लोगे छा कंदे किले मां 17 किलो ठहंदो आहे न। इहो ॿुधाए किले मां 17 किलो ठहंदो आहे न। इहो ॿुधाए त किले मां घणा किलो ठहंदो आहे। ही किले मां वीडियो कीअं रूबरू आहे ॿुधाए किले मां घणो ठहंदो आहे ॿुधाए न किले में। हाँ बुधाए चुका आहियूं बस किले मां शो ज्यादा न ॻाल्हाई न। तव्हां सरेआम केमिकल था हलायो। तव्हां कहिड़ो होटल आहे तव्हांजो? बाक़ी शावर आहे होटल वारा आहियो न। जी दोस्तों ई असीं पाण लाड़काने जे जेको आहे पंहिंजो सिद्दीकी जेको आहे सो बाज़ार में बीठा आहियूं खान पत्ती वारे वटि जिते तव्हांखे ही केमिकल ॾेखारियूं था जेको हे केमिकल सरेआम विकिरो थो थिए जंहिंसां जेको आहे न होटलनि ते वञे थो। ही आहे जेको आहे माना खान पत्ती वारो। ही खान टी वारो तव्हां ॾिसी सघो था जेको सरेआम जेको आहे उहो केमिकल विकिरो थो करे। ही हुते असां मौजूदु आहियूं हिते तव्हांखे ही ॾेखारियूं था पिया। ही तव्हांखे केमिकल जेको आहे हथ में आहे ऐं जेको आहे माना तव्हां ही हालत ॾिसो। हे तूं किले मां 17 किलो थो ठहे। हे किले मां 17 किलो थो ठहे। सुठो खीर आहे खीर मां ठहंदो आहे। किले मां 17 किलो थो करे। 12 किलो वारो बि आहे न असां वटि। अच्छा माना हे 17 किलो ठहंदा आहिनि ॿाहिरि मुल्क मां ईंदो। सही हे अच्छा हिन जो तव्हां लाइसेंस आहे? हर शइ पई आहे PDF फाइल पियो आहे लाइसेंस पियो आहे। सही सही ही माना किले मां 17 किलो जी तव्हां बस इहा शइ आहे त अचो दुकान जी वीडियो ठाहे करे बस अपलोड कयो सोशल मीडिया। अच्छा सोशल मीडिया ते कंदासीं न। केमिकल आहे न तव्हां हलायो था। हलाल शइ लगी हे छा जो हलाल आहे? हे केमिकल आहे हलाल आहे? वीडियो से हलाए कौन सा है हलाए कोई नई मुंडी आई है। नई मुंडी की बात नहीं है। आप केमिकल चला रहे हैं नई मुंडी की क्यों है? 15 फोन करें। ये 4 इसकी ही सरेआम तव्हां केमिकल हलायो था। ही केमिकल जो जेको आहे सो बोरो आहे। ही तव्हां ॾिसी सघो था जेको आहे माना जेको हिक किले मां पंहिंजो 17 किलो जेको आहे उहो खीर जेको आहे ठहे थो। 15 ते फोन करे पुलिस घुराइस। सब्जी कहते कि ये रोजी कर रहा हूँ जायज तरीके से। जायज तरीके से रोजी की बात नहीं। परेशान क्यों कर रहा हूँ? ये बंदा है जी जी आप भेजिए। आप किसको? खान की कंपनी के नाम से इस पे एड्रेस भी लिखा हुआ है शाही बाजार। जी जी ये हम पत्ती फरोख्त कर रहे हैं। अच्छा ये केमिकल फरोख्त जो कर रहे हैं ये क्या है? हमें आगे ये परेशान किया नहीं ये केमिकल जो